अस्सलाम वालेकुम। आबादगार दोस्तों IV3 जो ही दाणो तव्हां ॾिसो। हाणे ही दाणो कुझु कचो आहे, तव्हांखे ॾेखारण जो मक़सदु या सम्झाइण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं असांजी कणिक संग अहिड़ो करे अचे, माना तव्हांखे ॾिसण में अचे थो त बिल्कुलु असांजो संग हार्वेस्टिंग जहिड़ो थी वियो आहे या असांजो संग सुकी वियो आहे, त इन ॻाल्हि जो ख़्यालु कजो। इन दाणे खे खोले ॾिसंदासीं त इन दाणे में असांजो अहिड़ी कंडीशन अची वेंदी, हीअ असांजो दाणो अञा कचो आहे, ठीकु आहे। हाणे जॾहिं दाणो कचो आहे त असांखे बोल्ड ॾिसण में थो अचे, जेसीं ताईं इहो दाणो मतिलबु ॾंद सां टिड़िक करे, हीउ ॾिसो कचो आहे दाणो, हीउ बिल्कुलु हथ सां भुरी थो वञे, ठीकु आहे। हीउ तव्हां दाणो ॾिसो, हीउ दाणा कचा आहिनि, असांजा हथ सां भुरी था वञनि, हिन ते मां ज़ोर थो ॾियां। जेसीं ताईं हीउ दाणो असांजो पको न थिए तेसीं ताईं इन खे हार्वेस्ट न आहे करिणो। माना जेकॾहिं असांजी हीअ जिन्स आहे 5 खां 7 ॾींहं अञा ईअं सम्झो त असां हिन खे बीहारींदासीं, या अञा बि ईअं सम्झो 10 ॾींहं बीहारींदासीं, ठीकु आहे। त इन्हनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु कजो। हीउ दाणो मतिलबु संग असांखे बिल्कुलु मतिलबु अछो थी वियो आहे ऐं संग जो कलर चेंज थी वियो आहे, पर हीअ पासा ॾिसो, तव्हां जेकॾहिं संग जो हीअ पासो ॾिसंदो त तव्हांखे साओ ॾिसण में ईंदो। इन्हनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु कजो। हार्वेस्टिंग कची कंदो त तव्हां यील्ड पर एकड़ तमामु घटि खणंदो, ठीकु आहे। इन जो एहतियात करिणो आहे त असांजो फुली मेच्योर थी वञे, संग असांजो पची वञे, दाणो असांजो पची वञे, पोइ असां उन शइ खे हार्वेस्ट कंदासीं। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।